अदा ॾिसो त बिलावल साहब कश्मीर में जेका ट्रुथ एंड रिकलेक्शन जेका कमीशन ठाही आहे उन ते त मां ॻाल्हाइण त घणो कुझु चाहींदुसि, पर मां शॉर्ट में ॻाल्हाईंदुसि। एक तरफ़ कश्मीर ऐं गिलगित वारनि खे बिलावल साहब घणियूं ऑफरूं ॾियण जी कोशिशि पियो करे, ॿिए तरफ़ सिंध जो नौजवान सिंध जा जेके हालात आहिनि सिहत जे हिसाब सां, तालीम जे हिसाब सां, जाता जेके पुलिस जे अंदरि जेके नफ़री जे हिसाब सां अगरि ॻाल्हाईंदासीं त कहाणी वॾी थींदी। त पढ़ियल लिखियल नौजवान मेरिट ते अचण वारा हिकु तरफ़ नौजवान सिरापा एहतियात कंदे, ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त कैंपूं लॻल आहिनि मेरिट जी लतार जे ख़िलाफ़। त माना सिंध जो नौजवान हिन वक़्तु मुसलसल जेके आहिनि से ज़लील ख्वार रुसवा पियो थींदो रहे। ॿिए तरफ़ असांजे जेका चेयरमैन साहब जेके आहिनि से हुते पाकिस्तान जे ॿियनि सूबनि में वञी करे चए थो त फलाणी कमीशन बि ठहंदी, फलाणी कमेटी बि ठहंदी। त बराए महिरबानी खुदारा असांखे वधीक परेशान न कयो, पर असांजा मसइला हल कयो। अहिड़ी बि हिते कमीशन ठहणु खपे, बिल्कुलु ठहणु खपे। इहा सभिनी नौजवान जी ख्वाहिश आहे। बिलावल साहब पाण नौजवान आहे। हाँ, मैं ये समझता हूँ जी बिलावल को ये बयान देने से पहले ये सोचना चाहिए था कि सिंध में ये चीज़ें मौजूद है या नहीं मौजूद है, क्योंकि पहले वो यहाँ पर नज़रसानी के लिए यहाँ मौजूद ही नहीं है और वहाँ ये बात कर रहे हैं। पहले आप याद है कि आप यहाँ पर गवर्नमेंट में कितने सालों से और आपने कुछ भी नहीं किया, और आपको बेवकूफ़ वहाँ के आवाम को बना रहे कि मैं ये कर दूंगा वो कर दूंगा, वो भी रोटी खाते। आप यहाँ पर सिंध में देखो, ये SPD1 के कैमरामैन अगर दिखा सके, ये SPD01 के नौजवान है जिनको ऑफर लेटर नहीं मिल रहा 2024 की पुलिस की भर्ती का है, और वो भी सोशल मीडिया यूज़ करते हैं। कश्मीर के अवाम, गिलगित की अवाम, वो भी देख सकती है कि सिंध में ये चीज़ें मौजूद नहीं है। और मुझे भी उनको यही देने कि अगर इलेक्शन या अगर सिंध गवर्नमेंट इसी तरह काम करती रही तो अगले इलेक्शन में उनको वोट देना मेरे हिसाब से अवाम मुनासिब नहीं समझेगी। साईं ॾिसो, सभ खां पहिरीं त बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सिंध जो आहे। पहिरीं ॾिसो त सिंध जे अंदरि छा छा आहे। असां वटि तालीम तव्हां हाल सम्झी सघो था, नौकरियुनि जो हाल सम्झी सघो था। चए थो ग़रीब केरु जेको आहे, हाणे केरु ग़रीब न रहंदो कश्मीर जी आवाम खे। चए थो त तव्हांखे हाणे ग़रबत न आहे रहणी, तव्हांखे मां नौकरियूं ॾींदुमि, तव्हांखे हर शइ ॾींदुमि। त बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे असां चवंदासीं, साईं हेॾे नज़र घुमायो सिंध ॾे, तव्हां नंढा हिते थिया, वॾा हिते थिया, त तालीम वग़ैरह तव्हांजी वालदा बि हिते जेको सियासत कई आहे। तव्हां पाण ॾिसो, तव्हांजे वालिद साहब सदर आहे पाकिस्तान जो ऐं सिंधी हो तव्हां पाण। त ॾिसो सिंध जे अंदरि इहो शइ मौजूदु आहिनि या न आहिनि, त बहितर तव्हां हुते कयो। अगरि न आहिनि त नज़रसानी करे सिंध जे तरफ़ तव्हां नज़र कयो त हिते छा पियो हले। महिरबानी करे सिंध जे अंदरि नौकरियूं न आहिनि, सिंध जे अंदरि पाणी न आहे, पीअण जो साफ़ जेको सुठी तालीम न आहे हिते। ऐं उन खां बाद में तव्हां वञी हुते कश्मीर जे माण्हुनि खे चओ था त मां तव्हांखे नौकरियूं ॾींदुमि, मां तव्हांखे रोज़गार ॾींदुमि। साईं CM मुराद अली शाह साहब चए थो त नौकरियूं तव्हांखे ॻोल्हींदियूं। हे कराची जो प्रेस क्लब आहे, 8 खां 10 दफ़ा तव्हां ज़लील थींदा वतूंदा। हे पुलिस जा अटाला पोयां मौजूदु आहिनि। असांखे लठूं हणंदा। असां को अफ़गानी न आहियूं, असां को चोर न आहियूं, असां को धाड़ियल न आहियूं। असां सिंध जा रवासी आहियूं, असां तालीम कई आहे। असांजे वालिदीन उन्हनि मज़दूरी करे असांखे पढ़ायो आहे, त वॾा थी जेको असांजा सुपिना हीअ पूरा कंदा। या असां हितां पंहिंजो माल विकिणी करे ॿाहिरि मुल्क हलिया वञूं कमाइण जे लाइ। या सिंध जे अंदरि असां जेको SPD01 जे अंदरि अप्लाई कयो 2024 में, 2.5 साल ताईं मुसलसल कई नौजवाननि जो जेको आहे मोबाइल अचे थो त फलाणो दोस्त जेको आपघात करे ख़ुदकुशी करे मरी वियो। केरु दोस्त चए थो त भई मां बैरून मुल्क वञा थो, केरु दोस्त चए थो असां पंहिंजे औलाद खे पढ़ाईंदासीं न। छाजे करे त वजह इहो त लठनि ते रोडनि ते लठूं था हणनि पूरी तरह। हिकिड़ो मसइलो कोन्हे हिते, SPSC जो मसइलो आहे, CCE जो मसइलो आहे, ॿिया JST PST वारा, म्यूज़िकल टीचर वारा, SPD0 वारा, अलाए केतिरा मसइला आहिनि। तव्हां कश्मीर खे ॾिसो था, गिलगित बल्तिस्तान खे ॾिसो था, सॼो पाकिस्तान असांजो आहे, असां पाकिस्तानी आहियूं, सिंध जा आहियूं। पर तव्हां जिते 1973 खां तव्हां जितां कॉन्स्टिट्यूशन खां वठी हींअर ताईं तव्हां जिते सभु कुझु हुकूमत कई आहे, तव्हां हुन जॻह खे त ॾिसो। तव्हां जिते तव्हां पंहिंजे बैकग्राउंड खे ॾिसो कोन था, ऐं तव्हां कश्मीर खे कीअं आबाद कंदव, गिलगित बल्तिस्तान खे कीअं आबाद कंदव। उहे बि माण्हू था ॾिसनि, उहे वेल एजुकेटेड माण्हू आहिनि, असां बि वेल एजुकेटेड माण्हू आहियूं, पर असांखे ज़लील ऐं ख़्वार न कयो।